अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आहियां अदाकार काज़ी अब्दुल सत्तार। जी हाँ दोस्तों, अवां पंहिंजे कश्मीर शहर में थी रहियो आहे हिकु बहितरीन तामीरी सिलाई स्टेज ड्रामो ॾुखनि ॾधी आऊं। जी हाँ दोस्तों, ॾुखनि ॾधी आऊं ड्रामे में जंहिंजा लेखक आहिनि मोहतरम जनाब उफ़क़ बशीर चन्ना साहब, जंहिंजा डायरेक्टर आहिनि लाला सुधीर शेख साहब। ऐं थी रहियो आहे 11 अक्टूबर बेरोज़ छंछरु राति जो 8 लॻे पेश कयो वेंदो। ऐं हंधि आहे सर्गवासी भगवान दास चावला शादी हाल में पेश कयो वेंदो। तमामु हिकिड़ो बहितरीनु इस्लाही तामीरी स्टेज ड्रामो ॾुखनि ॾधी आऊं, जंहिंमें आऊं बि अची रहियो आहियां। ऐं मां दोस्तनि खे दावत ॾियां थो, आस पास जेके इलाइक़े वासी आहिनि, कंदकोट, कशमोर, उबारो ऐं जेके आस पास जेके शहर आहिनि, सभिनी दोस्तनि खे मां दावत ॾियां थो पियो त असांजे हिन इस्लाही स्टेज ड्रामे में अचो ऐं उन्हनि पंहिंजे मनपसंदि फ़नकारनि सां, अदाकारनि सां अची कचहरी बि कयो, हुनजो बहितरीनु ड्रामो बि ॾिसो। त अचणु न विसारींदा। 11 अक्टूबर बेरोज़ छंछरु कशमोर शहर में थी रहियो आहे रंगारंगी मंच।